अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं यादि कर जॾहिं फ़रिश्तनि मरियम खे चयो त ए मरियम, बेशक अल्लाह तोखे चूंडियो आहे ऐं यहूदियुनि जी तोहमतुनि खां पाक कयो आहे ऐं सॼे जहान जी औरतुनि ते तोखे मानाइतो कयो आहे, चूंडियो आहे, सगोरो कयो आहे ऐं तरजीह ॾिनी आहे। तंहिं करे ए मरियम, पंहिंजे रब जी फरमाबरदार थी वञ ऐं सजदो कंदी कर ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कर। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही गैब जूं ख़बरूं आहिनि जेके असां तो ॾांहुं वहीअ जे ज़रिए मोकिलियूं था। न त तोखे ख़बर आहे त तूं उन वक़्तु उन वटि मौजूद न हुएं जॾहिं हुननि हेकल जे खादिमनि कलम थे उछलाया, यानी पुखा या कूड़ा थे विधा त मरियम खे केरु संभाले, ऐं न के तूं उन वक़्तु उन वटि हुएं जॾहिं हू पाण में इख्तिलाफ़ या झेड़ो करे रहिया हुआ, जॾहिं मलाइकनि मरियम खे चयो त ए मरियम, बेशक अल्लाह तोखे पंहिंजे हिकु हुकुम या फरमान ज़रिए पुट जी ख़ुशख़बरी ॾे थो ऐं उन जो नालो मसीह ईसा पुट मरियम हूंदो, जेको दुनिया ऐं आख़िरत में वॾे मर्तबे वारो ऐं अल्लाह जे प्यारनि ऐं मान वारनि वेझनि ॿारनि मां हूंदो, ऐं जेको माउ जे हंज या पींघे या तंजण में ॻाल्हाईंदो ऐं वॾी उमिरि में बि ऐं सालीअ ॿारनि मां हूंदो। तंहिं ते मरियम यकदम चयो, ए मुंहिंजा रब, मूंखे कीअं पुटु थींदो जॾहिं त मूंखे कंहिं बनी बशर हथ न लाथो आहे, यानी मां त पाक दामिन आहियां। मलाइकनि चयसि त ईअं ई थींदो। अल्लाह जेका शइ जीअं चाहींदो तीअं ख़लकींदो आहे। जॾहिं पाण कंहिं कम जो इरादो कंदो आहे त सिर्फ़ चवंदो आहे थी पव त उहो थी पवंदो आहे। ऐं ए मरियम, अल्लाह हुन खे किताब ऐं हिकमत ऐं तौरेत ऐं इंजील जो इल्म सेखारींदो ऐं बनी इसराईलनि ॾांहुं हिकु रसूल करे मोकिलींदो ऐं उहो चवंदो त बेशक आऊं तव्हांजे रब तरफ़ां तव्हां ॾांहुं निशानी खणी आयो आहियां, ऐं बेशक तव्हांजे साम्हूं मिटीअ मां पखीअ जहिड़ी शक्ल या सूरत ठाहे उन में फूक ॾींदुसि त हू अल्लाह जे हुकुम सां पखी थी पवंदो, ऐं मां अल्लाह जे हुकुम सां मादर ज़ात यानी ॼाए ॼम खां अंधे ऐं कोढ़ वारे माण्हूअ खे चङो भलो करियां थो, ऐं पिण अल्लाह जे हुकुम सां मुअलनि खे ज़िंदा करियां थो। ऐं मां तव्हांखे उहो बि ॿुधायां थो तव्हां घरनि में छा था खाओ ऐं छा था ज़ख़ीरो कयो। बेशक उन में तव्हां लाइ तमामु वॾी निशानी आहे जेकॾहिं तव्हां अल्लाह ते ईमान रखंदड़ आहियो। ऐं मां पाण खां अॻु में आयल तौरेत जी तस्दीक़ करण वारो आहियां, ऐं उन लाइ आयो आहियां त तव्हां लाइ किन शयुनि खे हलाल कयां जेके तव्हां ते हराम कयूं वयूं हुयूं, ऐं मां तव्हां ॾांहुं तव्हांजे रब तरफ़ां पंहिंजी नबूअत ऐं रिसालत जी निशानी खणी आयो आहियां। पोइ तव्हां अल्लाह खां टिॾियो, अल्लाह जी नाफ़रमानी खां बचो ऐं मुंहिंजी अताअत करियो। बेशक अल्लाह मुंहिंजो बि रब आहे ऐं तव्हांजो बि रब आहे, तंहिं करे संदसि ई इबादत करियो, ऐं उहो ई सिधो रस्तो आहे जंहिंजी तालीम सभु पैगंबर ॾींदा आया आहिनि। पोइ जॾहिं ईसा महसूस कयो त बनी इसराईल संदसि दावत इस्लाम जे ख़िलाफ़ ऐं मुनकर थी बीठा आहिनि ऐं खेसि क़त्ल करण जा मनसूबा ठाहिण लॻा आहिनि, तॾहिं ईसा चयो त केरु आहे अल्लाह जी राह में मुंहिंजा मददगार। ही ॿुधी संदसि चंद सचनि साथियुनि यानी हवारियुनि चयो, असां अल्लाह जे दीन जा मददगार आहियूं, असां अल्लाह ते ईमान आंदो आहे ऐं तूं शाहिद रहिजां त असां वाकई मुसलमान फरमाबरदार आहियूं ऐं हक़ जे अॻियां सर झुकाए चुका आहियूं। ऐं हवारियुनि अल्लाह खे अर्ज़ु कयो, ए असांजा रब, जेको फरमान तूं नाज़िल कयो आहे असां उन खे दिलि सां मञियो ऐं रसूल जी पैरवी क़बूल कई। पोइ ए असांजा रब, असांखे हक़ जी शाहिदी ॾियण वारनि शाहिदनि सां लिख। ऐं यहूदियुनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे क़त्ल थियण जी रिथ रथी, ऐं अल्लाह बि उन्हनि लाइ हिकु रिथ रथी ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त जा ज़रिया पैदा कया। ऐं अल्लाह सभ खां बहितरीन तदबीर ऐं रिथ रथण वारो आहे।